को बि ग़लती हुजे दास समझी क्षमा कंदा। श्रीमद् भगवत गीता बाबत जानकारी। श्रीमद् भगवत गीता संस्कृत ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिं जी माना आहे भगवान जो गीत। भगवत गीता में पहिरियों श्लोक राजा धृतराष्ट्र जो चयल आहे। भगवत गीता जो आख़िरी श्लोक संजय जो चयल आहे। भगवत गीता धर्म अखर खां शुरू थिए थी ऐं मम अखर ते ख़त्म थिए थी, जंहिं जो अर्थ आहे धर्म मुंहिंजो या मुंहिंजो धर्म। भगवत गीता में सब खां वॾो अध्याय 18 अध्याय आहे, जंहिं में 78 श्लोक आहिनि, जंहिं जो नालो मोक्ष संन्यास योग आहे। भगवत गीता जा सब खां नंढा अध्याय 12 ऐं 15 आहिनि। 12 अध्याय जंहिं जो नालो भक्ति योग आहे, उनमें 20 श्लोक आहिनि ऐं 15 अध्याय जंहिं जो नालो पुरुषोत्तम योग आहे, उनमें 20 श्लोक आहिनि। भगवत गीता में कुल 700 श्लोक आहिनि। उन्हनि मां हिकु श्लोक राजा धृतराष्ट्र जो चयल आहे, 41 श्लोक संजय जा चयल आहिनि, 84 श्लोक अर्जुन जा चयल आहिनि ऐं 574 श्लोक भगवान कृष्ण जे मुखार बिंदु मां चयल आहिनि। भगवत गीता में अध्याय नंबर 16 देव असुर संपदा विभाग योग में पहिरियां ई 2 श्लोक उन्हनि में महात्मनि जूं 26 ख़सूसियात ॿुधायूं वियूं आहिनि। भगवत गीता में ॿुधायो वियो आहे त आत्मा परमात्मा जो अंश आहे। श्रीमद् भगवत गीता जो अॼु ताईं 50 खां वधीक ज़बान ॿोलियुनि में तर्जुमो थियल आहे, पर ही 2 साल पुराणी अपडेट आहे। हिन टाइम श्रीमद् भगवत गीता करीब हर ॿोली में ट्रांसलेट थी चुकी आहे, किथे न किथे। को छपाइण में आहे, को रिकॉर्ड में मौजूद आहे, को कोन्हे। जीअं गुजराती, मेवाशी, थरादरी, XYZ काफ़ी सारी लैंग्वेजन में कन्वर्ट थी चुकी है, मतलब इनके तर्जुमो कयो वियो आहे। इनमें श्रीमद् भगवत गीता जो ज्ञान 2 अध्याय जे 11 श्लोक खां शुरू थिए थो ऐं 18 अध्याय मोक्ष संन्यास योग जे 66 नंबर श्लोक ते ख़त्म थिए थो। श्रीमद् भगवत गीता जे पाठ जो फल 10,000 ब्राह्मणनि के भोजन कराइण खां बि वधीक आहे। श्रीमद् भगवत गीता हिकु उपनिषद आहे, जंहिं में 4 वेद, 18 पुराणूं, 6 शास्त्र, 27 स्मृतियूं ऐं 108 उपनिषदनि जो ज्ञान समायल आहे। श्रीमद् भगवत गीता जी महिमा अकथ ऐं अपार आहे, जा पूरी तरह वर्णन करण नामुमकिन आहे। हे पार्थ वर्षन जो त छा, पर सारे संसार जो सब खां उत्तम ऐं प्रसिद्ध ऐं पूर्ण धार्मिक शास्त्र मञियो ऐं लिखियो वञे थो। श्री कृष्ण भगवान गीता जो ज्ञान सब खां पहिरियां सूरज देवता खे ॾिनो। श्री कृष्ण भगवान गीता जो ज्ञान ॿियो दफ़ा मौजूदा अर्जुन खे अॼु खां तक़रीबन 5123 साल अॻु कुरुक्षेत्र जे मैदान में रथ ते बीठे 2.25 कलाकनि में ॾिनो। 2.25 कलाकनि में श्रीमद् भगवत गीता जो ज्ञान ॾिनो आहे श्री कृष्ण भगवान अर्जुन के। भगवत गीता इतवार ॾींहुं चांदनी 11 तत ते रची वई। भगवत गीता महाभारत जो भीष्म पर्व जो हिस्सो आहे। हिन वक़्तु जेका गीता असां वटि आहे, उनखे पहिरियां ई शंकराचार्य महाभारत मां अलॻि रूप ॾिनो। गुरु शंकराचार्य हिकु महान असांजा गुरु थी गुज़रिया आहिनि, जिन्हनि खे भगवान शिव जो अवतार बि चयो वेंदो, छो त हुननि जेको पाखंड ऐं नास्तिकता ऐं जेके धर्म खे बदनाम करण जहिड़ियूं शयूं हुयूं, उन्हनि खे धर्म मां मतिलबु सही नमूने साबित कयो हो त सनातन धर्म में को बि शइ ग़लति न आहे। छो त काफ़ी माण्हुनि ग़लति धारणाऊं शुरू करे छॾियूं, हुननि खे धिके कढियो।
जेके अधर्मी हुआ। श्रीमद् भगवत गीता में अर्जुन श्री कृष्ण के जनार्दन, कृष्ण, मधुसूदन, केशव, महाबाहु, पुरुषोत्तम, वरष्णी, परम ब्रह्म, परम धाम, परम पवित्र, योगेश्वर, विष्णु, परमेश्वर, अजम, जगन निवास, सर्वव्यापी, ऋषिकेश, महात्मन, सर्वरूप, यादव, अजित, द्वेष, विश्वरूप, सखा देव, भगवान, विश्वेश्वर वगैरह नालन सां पुकारियो आहे। हिन सभिनी नालन सां श्री कृष्ण भगवान के अर्जुन पुकारियो आहे। भगवत गीता जे 11वें अध्याय में श्री कृष्ण अर्जुन के विराट रूप ॾेखारियो हो। वो विराट रूप जंहिंमें हज़ारे सूरज, हज़ारे धरतियूं, हज़ारे ग्रह, हज़ारे नक्षत्र ॾेखारिया उनजे अंदर, जेको रूप हो उनजे अंदर। त आशा इहो श्रीमद् भगवत गीता जी हिकिड़ी मुख़्तसिर ॼाण अव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं हीउ वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक, शेयर, कमेंट ज़रूरु कजो, जीअं आउं तव्हांजे लाइ ॿिया बि अहिड़ा वीडियो वठी अचां। यूट्यूब ते हिन वीडियो खे ॾिसण लाइ तव्हां वञी यूट्यूब ते सर्च कंदा अमरचंद कोहली, त असांजो पेज अची वेंदो यूट्यूब चैनल जो। हुते वञी असांजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं महिरबानी करे वधि खां वधि श्रीमद् भगवत गीता जो ही उत्तम ज्ञान हर कंहिं ताईं पहुचाइण में सहायता करियो। नमस्ते।